अतुर मोरी वटां अणॼातल शख़्स जो लाश ठाहियो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी आहे। अहम ख़बर नासिन सां शेयर कयूं पिया। सकरंड भरिसां रोहिड़ी केनाल मां अतुर मोरी वटां अणॼातल शख़्स जो लाश ठाहियो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी आहे। एक भेरो ॿीहर नासिन खे अहम ख़बर ॾियूं पिया। सकरंड भरिसां रोहिड़ी केनाल मां अतुर मोरी वटां अणॼातल शख़्स जो लाश ठाहियो आहे, जॾहिं त लाश जी सुञाणप न थी सघी आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। सकरंड मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम क़ादिर चांडियो सां लाइन ते मौजूद आहे। ग़ुलाम क़ादिर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जीअं त सकरंड भरिसां हिकु पंहिंजो अतुर मोरी रोहिड़ी केनाल जंहिंमां जेको सो नामालूम शख़्स जो लाश हटाया, उते जेके रहवासी हुआ उन्हनि उन लाश जो इतला ॾिनो कि पुलिस खे जंहिं लाश कयल सकरंड आंदो, हिते हींअर हू अस्पताल जे बुर्जाखाना में पियल, पर अञा ताईं हुनजी कंहिं सुञाणप न थी सघी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ग़ुलाम क़ादिर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।